अॼु मुल्क जे वज़ीर ख़ज़ाना जनाब मिफ्ताह इस्माइल साहब बजट तक़रीर कई आहे ऐं वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे क़ौम खे। वॾे फ़ख़ुर सां हुन ॻाल्हि कई त मुंहिंजी पंहिंजी फैक्ट्री ते इज़ाफ़ी टैक्स लॻंदो। हीउ जेको ग़रीब माण्हू आहे, हीउ जेको हारी आहे, हीउ जेको मज़दूर आहे, उन खे हुकुमरान चवनि था त तव्हां कुर्बानी ॾियो ऐं चांहि जी हिकिड़ी प्याली घटि पीओ। भलीकार दोस्तो, आगा ज़फ़र अव्हांजी ख़िदमत में कल्याण कालम सां गॾु। कल्याण कालम जीअं त अव्हांखे ख़बर आहे त असांजी साफ़ियाना राय हूंदी आहे, हिकिड़ो एडिटोरियल हूंदो आहे मुख़्तलिफ़ मुल्क जे हालतुनि ते, समाजी सियासी हालतुनि ते। अॼु मुल्क जे वज़ीर ख़ज़ाना जनाब मिफ्ताह इस्माइल साहब क़ौमी असेंबली में बजट तक़रीर कई आहे ऐं वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाई आहे क़ौम खे त सुपर टैक्स, सुपर फैक्ट्री टैक्स ऐं सुपर रिच टैक्स लागू कयो वियो आहे, जंहिंमें 15 करोड़ सालाना आमदनी वारे माण्हुनि खे 1% वधीक ऐं 20 करोड़ कमाइण वारनि माण्हुनि खे 2%, 25 करोड़ कमाइण वारनि खे 3% ऐं 30 करोड़ कमाइण वारनि ते 4% टैक्स मड़ियो वेंदो। ऐं वॾी ख़ुशख़बरी ॿुधाईंदे ऐं क्रेडिट खणण जे लाइ स्पीकर सां मुखातिब थींदे मिफ्ताह इस्माइल साहब चयो त मूंखे हिन ॻाल्हि जो क्रेडिट ॾियणु खपे त असां सुपर फैक्ट्री टैक्स जेके असां आया आहिनि उन में ख़ुदि वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं उनजे पुटनि जे मिलुनि ते बि असां माना टैक्स हया आहिनि, उहे बि टैक्स भरींदा, वधीक इज़ाफ़ी टैक्स भरींदा। ऐं वॾे फ़ख़ुर सां हुन ॻाल्हि कई त मुंहिंजी पंहिंजी फैक्ट्री ते इज़ाफ़ी टैक्स लॻंदो ऐं आउं बि 30 करोड़ जे क़रीब सालाना वधीक टैक्स भरींदुसि पंहिंजी फैक्ट्री में। इन मां इहो साबित थियो त सालाना टैक्स जी मद में जेको 30 करोड़ भरे थो, इन जो मतिलबु आहे उहो इन खां घणो वधीक कमाईंदो हूंदो हो। पर इहो पंहिंजी जॻह ते, पर हीअ ख़ुशख़बरी जेका वेड़े ॾाढी ख़ूबसूरत लफ़्ज़नि में वेड़े जेका असां ताईं पहुचाई वई आहे, इन में छा ही बिलावास्ता टैक्स न आहे। हीउ शुगर केन ते जेकॾहिं शुगर मिलनि ते जेकॾहिं टैक्स लॻो आहे त खंडु त आवाम वठंदो न, ऐं उहो जेका खंडु ते उहो जेको टैक्स आहे उहो पंहिंजे घरां भरे ॾींदो छा? उहो ज़ाहिर आहे उनजी क़ीमत, उन खंड जी क़ीमत ते उनजो असरु पवंदो। उहो जेको गन्ने जी जेका बाई प्रोडक्ट्स आहे उन्हनि ते उनजो असरु पवंदो ऐं उहो जेको आहे उहो आम माण्हू भरींदो। हीअ जेके बि उन ॻणायूं हुयूं शयूं, इहे सभु आम माण्हू ते उनजो टैक्स पवंदो। हीअ सिर्फ़ु माण्हू खे ख़ुशि करण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी लिप सर्विस, हिकिड़ी माना चुपड़ी चुपड़ी ॻाल्हि, माना हिकिड़ी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे ऐं असांखे या त बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कजे थी, या वरी IMF जो जेको डंडो आहे पोयां ऐं IMF जी महिरबानी आहे असांजे मुल्क ते, त हुननि इहो सुपर रिच टैक्स मुल्क में लागू करण जो हुननि हुकुम सादर कयो ऐं असांजे हुकुमराननि असां ते उहो मढ़ियो आहे। उन खां अलावा ॿियूं जेके बि शयूं आहिनि उहे एज़ इट इज़ आहिनि। बिजली जूं क़ीमतूं वरी बि वधंदियूं। पेट्रोल अॻे ई हू चई चुका आहिनि त हर महीने 5 रुपया लेवी जी मद में 50 रुपए ताईं उहो पहुचाइणो आहे। उन खां अलावा 11% वधीक जेको उन ते सेल्स टैक्स, 11% जो मतिलबु आहे त जेको हींअर मौजूदु जेके क़ीमतूं आहिनि उन्हनि ते 11% जेकॾहिं असीं करियूं त 225 ते 11 प्रोपोर्शनली 11% जो मतिलबु आहे ज़रे घटि 28-29 रुपया। पोइ वरी 5 रुपया उन ते लेवी। ऐं सॼी दुनिया में जेके हींअर इंटरनेशनल मार्केट में जेको तेल जी क़ीमत घटी आहे, उनजे लाइ सिर्फ़ु इहो चई छॾनि त उनजो फ़ाइदो आवाम खे ॾींदासीं, पर हाली असां अञा वधायूं था। त हीउ जेको कुझु थिए पियो उन मां त ईअं थो लॻे त हीअ जेके हुकुमरान आहिनि हीअ का ॿी मख़लूक आहे ऐं असीं जेके आवाम आहियूं असां का ॿी मख़लूक आहियूं ऐं हू असांखे रुॻो सुहिणियूं सुहिणियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए, ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधाए, आईंदा जा
ख़्वाब ॾेखारे, सब्ज़ बाग़ ॾेखारे, ख़्याली पुला असांखे खाराए बुख ते सुम्हारे छॾीनि था। बुख बेरोज़गारी बदहाली में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो थो वञे। पाकिस्तान जो आम माण्हू ग़ुरबत जी लकीर जे हेठां हेठि खां हेठि थींदो थो वञे ऐं उनजो तइदादु ॾींहुं ॿ ॾींहुं वधंदो वञे पियो। ऐं जेके थोरा घणा अमीर माण्हू आहिनि उन्हनि खे ज़बरदस्त क़िस्म जूं मुरादूं आहिनि, उन्हनि खे ज़बरदस्त क़िस्म जा फ़ाइदा आहिनि, उन्हनि खे अलाए केतिरनि तरीक़नि जा टैक्स चोरी करण जा। ऐं हीअ जेका बिजली आहे उन बिजली जो छा चइजे त उन बिजली जी चोरी आम माण्हू खे चोर कनि था। ऐं आम माण्हू हीअ जेको आम माण्हू आहे, हीअ जेको ग़रीब माण्हू आहे, हीअ जेको हारी आहे, हीअ जेको मज़दूर आहे, हीअ जेको पोरियत आहे, हीअ माण्हू पंहिंजे बचड़नि खे का सुठी शइ, का सौगात, का मेवात, को फ्रूट, को शरबत, को इन का बि अहिड़ी शइ जेका आम ज़रूरत जी शइ आहे उहा बि नथो वठी ॾेई सघे। सिर्फ़ु मानी आहे जेका बि कॾहिं कॾहिं घणो करे हितां जो माण्हू, ख़ासि तौरु सिंधी माण्हू, सुबुह जी मानी पंहिंजे बचड़नि खे चांहि सां खाराईंदो आहे। ऐं चांहि सां खाइण वारा माण्हू जेके आहिनि उन खे हुकुमरान चवनि था त तव्हां क़ुर्बानी ॾियो ऐं चांहि जी हिकिड़ी प्याली घटि पीओ। हिन खां अॻियां बि हुकुमरान चवंदा विया त हिकिड़ी मानी घटि खाओ, पोइ मरी कोन वेंदो। पाण जेके मंझंदि जी मानी खाइण कंहिं 5 स्टार होटल में वञनि था, जेके उन होटलुनि में ॿाहिरां तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते त हिकिड़ो वज़ीर साहिबु जेको आहे सो कंहिं होटल में मानी खाइण वियो ऐं ॿाहिरि रोड ब्लॉक करे छॾियो वियो। ऐं पोइ हिकिड़े सहाफ़ी हुते हुनजी वीडियोग्राफी कई हुई, तलत हुसैन, ऐं पोइ उहा हुन ॿुधायो त कीअं हीअ माण्हू हीअ हुकुमरान जेके आहिनि कीअं माण्हुनि खे बेज़ार कनि था, परेशान कनि था, तंग कनि था। ऐं हू 50-50 हज़ार रुपए जी पाण मानी खाइनि था ऐं हिकिड़े टाइम जी, हिकिड़े वेले जी। ऐं हिन मुल्क जे ग़रीब आवाम खे चवनि था त हिकिड़ी प्याली चांहि जी घटि पी, क़ुर्बानी जो वक़्तु अची वियो आहे। 70 सालनि खां सिर्फ़ु इहे ई ॿुधंदा अचूं पिया। मूं पंहिंजी हयाती में नंढी उमिरि खां वठी इहो ई ॿुधो आहे पियो त मुल्क नाज़ुक दौर मां गुज़रे पियो। पोइ हुकूमत वॾी हरामी हुकूमत हुई, पोइ हुकूमत ॾाढी ख़राबु हुई। असां अची हाणे तव्हांखे बसि थोरा ॾींहं आहिनि, पोइ तव्हांखे असां गुलाबनि में तोरींदासीं, पोइ असां तव्हांखे ॾाढा खीर जूं नदियूं वहाए ॾींदासीं, असां तव्हांखे माखियुनि सां मानी खाराईंदासीं, असीं तव्हांखे ॿोड़ पुलाउ ॾींदासीं। सिर्फ़ु ज़ुबानी ख़बरूं। ऐं पोइ जॾहिं उहे हलिया वेंदा आहिनि, ॿिया ईंदा आहिनि त उहे बि इहा साॻी ॻाल्हि कंदा आहिनि त हू वञण वारो वॾो हरामी हो। सो अलाए केसिताईं, अलाए छा आहे, अलाए छो असांजे हुकुमराननि खे त ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, पर असांजे आवाम खे, असांजे माण्हुनि खे, आम माण्हू खे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे जो हू पाण ते जेके हुकुमरान चूंडीनि था घटि में घटि उन में संजीदगी जो मुज़ाहिरो कनि, घटि में घटि वोट उनखे ॾियनि जंहिंखे सुभाणे ॻिची मां झले सघनि। तव्हां सभिनी जी महिरबानी।